नमस्कार दोस्तों। मां चंद्र प्रकाश दादलानी, सहायक आचार्य, सिंधी विभाग, सम्राट पृथ्वीराज चौहान, राजकीय महाविद्यालय, अजमेर। कल असां महाकवि किशनचंद बेवस MA फाइनल पेपर 7th B में रखियल किताब में महाकवि किशनचंद बेवस जा कुदरत बाबति वीचार, कुदरत बाबति उन्हनि जूं कविताऊं पढ़ी रहिया हुआसीं, जंहिंजा असां पहिरियों 2 पार्ट पढ़ी चुका आहियूं। इन में श्री किशनचंद बेवस जी कविताउनि जे बारे में पढ़ियोसीं त कीअं जॾहिं आम नज़ारनि ते ऐं आम घटनाउनि ते, रोज़मर्रा जी घटनाउनि ते जॾहिं हिकु कवीअ जी नज़र पवे थी त उहे ख़ासि थी थियूं वञनि ऐं परमात्मा कवीअ खे अहिड़ी नेमत बख़्शी आहे, अहिड़ी कुदरत बख़्शी आहे जो उहो आम घटनाउनि खे बि ख़ासि घटनाऊं करे थो छॾे ऐं कुदरत जे नज़ारनि खे एॾी न ख़ूबसूरती थो अता करे, प्रदान करे, जो पढ़ण वारनि खे ऐं ॿुधण वारनि खे आनंद अची थो वञे ऐं कुदरत जे नवं नवं राज़नि खे, उन्हनि जे नवं नवं तरीक़नि खे ॾिसे थो ऐं दुनिया खे ॾेखारे थो। कवि जे बारे में चवणी आहे त जहाँ न पहुचे रवि वहाँ पहुचे कवि, अर्थात जिते सूरज जो प्रकाश बि नथो पहुची सघे उते कवि पंहिंजे कल्पना जे परनि ते वेही करे पहुची थो वञे ऐं उतां हिकु सुंदर कविता निकिरी थी पवे। असांजे सिंधी साहित्य में बि महाकवि किशनचंद बेवस जो ॾाढो वॾो योगदानु आहे ऐं हुननि पंहिंजी कविता सां असांजे सिंधी साहित्य खे मालामाल करे छॾियो आहे। अॼु इन ई कुदरत जे वीचारनि ऐं कुदरत जे बारे में लिखियल कविताउनि जे बारे में अॻियां पढ़ंदासीं। थी सघे घर को हवासन जे हुकूमत खां परे, हूंद को हर चीज़ में दिलदार जो दीदार करे। हवास मतिलबु पंहिंजो, हवासन सां तात्पर्य आहे एहसास। उहो एहसास जेको हवा हलण ते, पाणी पीअण ते, घुमण फिरण ते आत्मा खे एहसासु थिए, उन एहसास जे बारे में लिखे थो। थी सघे घर को हवासन जे हुकूमत खां परे, हूंद को हर चीज़ में दिलदार जो दीदार थिए। जेको हिन हवासन जी हुकूमत खां परे थी सघे त पोइ हर चीज़ में, उहो हर शइ में उन परमात्मा जो, उन मालिक जो दीदार कंदो आहे। बेवस स्कूली ॿारनि लाइ शीरीन शहर में भाला भोला ऐं सीधा सादा गीत लिखिया आहिनि। आसमान, कारी घटा, बाग ऐं बहार, नदी, सहाई रात्रि, बरसाति वग़ैरह जे सरल ॿोलीअ में तशबीहुनि खां कमु वठी पंहिंजी कला जो कमाल ॾेखारियो आहे। हिन क़िस्म जूं कविताऊं सिर्फ़ु बेवस ई लिखियूं आहिनि। ॿियनि किन बेवस ते नक़ल करण जी कोशिशि कई पर कामयाबु न विया। बालक स्वरूप कविअ चांडोगी राति जो सैर हिन तरह करायो आहे त चंड जे साबुण चकीअ सां थो करे सागर सनानु, ढेर गंज लहरुनि ते लाहे थी सहाई रात्रि, चाहे चांडो की रतल कचरनि अंदर केॾो लका, बर्फ़ जा बादल बणाए थी सहाई रात्रि। चंड जी भेट साबुण चकीअ सां ऐं चांदनीअ जी भेट गज जे ढेर सां कई अथईं। सिंधूअ में चंड वांगुरु गोल साबुण जूं चकियूं आम हूंदियूं हुयूं। केॾी न अहमियत, केॾो न मज़ो, हीअ तशबीह स्कूली विद्यार्थी बि सहूलियत सां सम्झी सघंदा। पर बर्फ़ जा बादल कहिड़ो न सुहिणो मुहावरो आहे। आसमान ते जेका कविता हिन लिखी उन में मुख्य अनासर आहे ॿार जी हैरत। ॿार आसमान जी गुज़ारत सम्झण जी कोशिशि करे थो, उफ़क़ ॾांहुं डोरी खेसि पकड़ण जी कोशिशि करे थो, पर आसमान तिहाई परे भॼंदो वञे। ॿार जॾहिं परियां ॾिसंदा आहिनि त ईअं महसूसु थींदो आहे त आसमान धरतीअ सां मिली रहियो आहे। जॾहिं ॿार उन तरफ़ भॼंदा आहिनि, डुकूं पाईंदा आहिनि उन आसमान खे पकड़ण लाइ, पर जीअं जीअं डुकूं पाईंदा आहिनि तीअं तीअं आसमान परियां थींदो वेंदो आहे। तंहिं ते कवि कविता थो चवे त कंहिं हाल ते हली थो, कंहिं चाल ते चली थो, मूंखे न ॻुझ सली थो, पाण परे झली थो। ऐं आसमान नीला, तारनि सदा वसीला। ॿार चए थो त कहिड़े हाल ते तूं हली थो ऐं कहिड़े चाल ते तूं चली थो, मूंखे कुझु बि तूं
राज़ नथो ॿुधाईं ऐं जीअं मां तो वटि अचां तीअं तूं पाण परियां थो थींदो वञी त ए आसमान नीला तारनि संदा वसीला, उन में तारा थींदा आहिनि, उन ते इहो लिखियो वियो आहे। सुहिणा लंगर सदाईं थो इंड लठ मां ठाहीं, बादल मथां उॾाहीं छा रांदि थो रचाईं, छा सुबुह जो डंगे छा शाम लाल रंगे। सुहिणा लंगर सदाईं अर्थात आसमान में जॾहिं पतंग उॾामंदा आहिनि ॾाढा सुहिणा ॾिसण ईंदा आहिनि। बादल मथां उॾाईं, पतंग बादलनि खां मथे उॾामंदा आहिनि, तो कहिड़ी न सुहिणी सुठी रांदि थो रचाईं। ॿार जी हिकु मनोस्थिति आहे, मनोभावना जो वर्णन कयो आहे कविअ, त चाहे सुबुह हुजे चाहे शाम जी लाली हुजे, पर ॿार पतंग उॾाए ॾाढो आनंद महसूसु कंदा आहिनि। बाग बहार हिकु ई कविता में कवि 5 जुदा जुदा वज़न निहायत कामयाबीअ सां कतब आंदा आहिनि। इहो गीत स्कूली ॿार अक्सर गुनगुनाईंदा आहिनि। हिन कविता में बेवस जे आनंद जो प्यालो कीअं न छुलकी रहियो आहे। प्यालो बहार जो पी वण ते लुॾनि लमनि था, हिक ॿिए खे से ख़ुशीअ सां कीअं चाह मां चुमनि था। ठक ठक वॼनि थियूं तारियूं आई पवन पननि ते, वन ॾार ते ॾकनि सां डोंकनि सां छेजूं त कीअं हणनि था। एॾो न सुहिणी कविता कविअ लिखी आहे त बहार जो प्यालो जेॾी महिल इहा प्रकृति पीअंदी आहे त जीअं शराबी शराब पी करे लुॾंदो आहे, तीअं कल्पना कई अथई त बहार जो प्यालो इहा प्रकृति पी करे ऐं वण टिण लुॾनि था ऐं झूमनि था, हिक ॿिए खे ख़ुशीअ सां चाह में चुमनि था ऐं पता जेॾी महिल पाण में टकराइनि था उन्हनि जी आवाज़ अचे थी त ईअं थो लॻे ॼण ताड़ियूं वॼाए रहिया आहिनि ऐं ॾाढ़ियूं जॾहिं डालियूं वणनि जूं उहे पाण में टकराइनि थियूं त ईअं थो लॻे ॼण डोंका वॼी रहिया आहिनि ऐं छेॼ लॻी रही आहे। अॻियां कवि नदीअ कविता में नदीअ जी आत्मा कहाणी आहे। हीअ कविता नदीअ वांगुरु जानदार आहे, सुर सां पढ़िजे त नदीअ जे वहुकिरे जो आवाज़ ॿुधण में ईंदो। हीअ कविता बि स्कूली विद्यार्थियुनि लाइ लिखी वई आहे। कवि लिखे थो, आकाश में ककर थी कंहिं दम हो फिरण मुंहिंजो, सर्दीअ खां बर्फ़ थी थो चोटियुनि ते किरण मुंहिंजो, टकरी टकर टकर सां सिर खूब मूं घसायो, आख़िर अची पटनि ते मूं पाण खे पुॼायो। त आकाश में जेके ककर ईंदा आहिनि उहे ककरनि मां जॾहिं पाणी बर्फ़ किरंदी आहे, उहा बर्फ़ चोटियुनि ते किरंदी आहे ऐं पोइ उहा बर्फ़ चोटियुनि तां लुड़कंदी लुड़कंदी पाणीअ जो रूप धारे करे ऐं अची पोइ हिकु नदीअ जो रूप धारण करे छॾींदी आहे ज़मीन ते ईंदे ईंदे। खेतनि में जे ख़ुशीअ सां कंहिं वेर पेर आयो पाया, भंडार फरकतुनि सां सरसब्ज थी बणाया, मुंहिंजे पूरे फुरे में जलवो ऐं जान आहे, हर जीव जे रगुनि में मुंहिंजो निशान आहे। जॾहिं नदीअ जे किनारे ते खेत खलियान खिलखिलाईंदा आहिनि, नदीअ जे पाणीअ सां सींचजंदा आहिनि ऐं खिलखिलाईंदा आहिनि त सब्ज ऐं अनाज जा भंडार भरपूर थी वेंदा आहिनि ऐं नदी चए थी त मुंहिंजे फुरे फुरे में जलवो आहे जान जो। बिल्कुलु सची ॻाल्हि आहे, जल बिना त ईमान ई कोन्हे, जल बिना त जीवन ई कोन्हे। अहिड़ो को इंसानु, अहिड़ो को जीव कोन्हे जंहिंमें जल तत्व न हुजे ऐं जल देवता बिना त असांजो अस्तित्व ई कोन्हे। बीठल पाणीअ में बदबू थींदी आहे पर नदीअ जो पाणी सदाईं वहुकिरे में आहे। नदीअ जे जीवन में हरदम उथल पुथल थींदी रहे थी, इन ई करे ई संदसि फुरे फुरे में जलवो ऐं जान आहे। बीहण मौत आहे, अॻिते वधण में ई जीवन आहे। हिन कविता में न रुगो जीवन जो तत्व ज्ञान आहे पर ॿोली बि निहायत सरल ऐं मधुर आहे। बेवस अंत में राज़ सले थो, नेण दर्शन लाइ खोलियो शहरवासी थी अचे, दिलि अंदरि दरबार लॻंदी जात बारी थी अचे, कंहिंजे आमद लाइ ई बेवस लॻो जलसो जश्न, गैब जे पर्दे मंझां कहिड़ी कुमारी थी अचे। बेवस जो कुदरती शहर अथाह आहे। कुदरत ते भांति भांति संदसि कविताऊं ऐं तशबीहूं चुस्त आहिनि। संदसि कविता सां सिंधी कविता जी नई प्रभात छुटे थी। कविअ कुदरत ते ॿियूं घणी कविताऊं लिखियूं आहिनि पर कोर्स जे हिसाब सां ऐं
सब्जेक्ट जे हिसाब सां समय जी नज़ाकत खे ॾिसंदे असां बेवस जा कुदरत जे बारे में मुख़्तसिर ॼाण हासिल कई आहे। अॼु एसि ताईं पढ़ंदासीं। सुभाणे असां इन ई महाकवीअ जा फ़ैलसूफ़ी दर्शन, उन्हनि जे बारे में वीचार, उन्हनि जे बारे में जेकियूं हुन कविताऊं लिखियूं आहिनि तंहिंजे बारे में मुख़्तसिर जानकारी हासिल कंदासीं। अॼु एसि ताईं, महिरबानी, धन्यवाद।